त जेको कैलाश कोहली जो वाक़ियो थियो आहे बदीन वारे वाक़िए ते त हिकिड़े माण्हू हारी वियो पंहिंजे पट ते जिथे बि हारपो करे रहियो हुते को उन्हनि खे चयो हूंदो को अॾावत को झोपड़ी वोपड़ी ठाहिण लाइ उन ते भुतार अचे थो ऐं चए थो ख़बरदार ऐं ठा करे 3 गोलियूं हणी मारे छॾे थो। ही कहिड़ी छा मतिलबु ज़ाहिरी तरह न पियो चयो वञे त को नशे में या छा हो पर मुबैना तौर ते अचे थो ऐं 3 गोलियूं हणी मारे छॾे थो। तव्हां सम्झो त ही कहिड़ी ज़हनियत पलिजे पई त इंसान खे कोहली हुजे अलिफ हुजे बे हुजे इंसान तव्हां इंसान खे इंसान न पिया सम्झो। ऐं मतिलबु कुझु ॾींहं पहिरीं मुंहिंजे ख़्याल टणव खान जे भरपासे में के उते बि को भोतार नौजवान हो भोतारी हो भोतार की ज़हनियत वारो हो त हू उते उहो शिकार में को विच में अची वियो हुनखे गोली उहो बि शायदि कोहली हो उहो बि किसो अलाए किथे लह मटी थी वियो पुलिस पटेरी आसरा ॾींदी आहे पुलिस जो कमु इहो आहे न। हाणे हिते बि SSP बदीन जेको आहे उहो तलहार में वञी आसरो ॾेई आयो इन्हनि खे एहतिजाज कंदड़नि खे त बसि 24 कलाक बि झलियूं था हाणे चवंदा त अलाए किथे निकिरी वियो आहे न ॿुधणो आहे न। हींअर अगरि को ख़ुदा न ख़ासिता ग़रीब माण्हू हुजे हा जिते इल्ज़ाम हुजे हा पूरो ॻोठ खणी वञो त उन ॻोठ पुलिस ॿधी छॾे हा ढोर ढगा सभु ॿधी खणी वञे पर हाणे छाकाणि त मारींदड़ जेको आहे हीउ ॾिसबो आहे त कातिल मुबैना कातिल जी हैसियत छा आहे हुन छा ॾोहो कयो आहे ॾोहारी जो ॾोहो न ॾिसबो पुलिस ॾिसंदी त ॾोहारी जो कदबुत छा आहे। साॻी रीति हीउ जेको दादू में थियो आहे त को ॿार बच्चो बि सम्झी सघे थो नी छा ड्रामो थियल आहे मतिलबु को ॿार बि सम्झी सघे थो छा थियल आहे जी हा बदिलो वरितो लेकिन पुलिस जेको आहे मतिलबु मूंखे हाणे माना ॻाल्हि हिन लेवल ते अचे ॾिसो ईअं को ॾोहारी नंढे ॾोहारी खे फुल फ्राए हाफ फ्राए इहो ॿुधंदा पिया अचूं कंहिंसां मिड़ई ग़लति फ़हमी में मारे छॾियऊं उहो बि ॿुधंदा आया आहियूं। पुलिस जेको हीउ जुड़तू मुक़ाबला या हीउ जेको करे थी एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स करे थी पर हिन लाइ ॿुधूं पिया त जेको नादिर जमाली जेको मक़तूल आहे हीउ हिकिड़ो बीठल माण्हू हो ऐं को ईअं न आहे त हाणे पुराणा केसिस त हिननि वटि ख़ाली पिया हूंदा आहिनि भले केतिरा बि केस दादू पुलिस हुन ते हाणे लॻाए छॾे तव्हां कंहिंजी पछ ते कंहिंजे चवण ते तव्हां मतिलबु आउं त चाहियां थो की कंहिं बि भले ॾोहारी बि हुजे हुनखे मारण जो इख़्तियार पुलिस वटि न आहे अगरि मुनसिफ़ बि पाण थी वेंदा जज बि पुलिस पाण थी वेंदी लेकिन हीउ हिकिड़ो नओं ट्रेंड आहे दैट इज़ हीउ ख़ौफ़नाक आहे त मतिलबु पुलिस जेको आहे हाणे छा मतिलबु केर बि पैसा ॾिए या केर बि सिफ़ारिश करे त फलाणे खे खणी मारे छॾियो ऐं हुन ते इल्ज़ाम हणो हाणे जेको चवनि था त असां पुलिस वारा ज़ख़्मी थिया आहिनि इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे ASI खे बि ऐं सिपाही खे बि हिकिड़ी पासे जी टंग में साइड में थोरी गोली लॻल आहे इहो कमाल हुन मुबैना जेको मुक़ाबिलो थियो आउं ॻाल्हि में नथो पां हाणे छा हिन जी का जांच थींदी पुलिस जांच कंदी त कहिड़े कम जी पुलिस त पाण धोरा हिते वॾो प्रॉब्लम थी वञे थो त आख़िर कीअं इंसाफ़ मिलंदो कीअं हिकिड़ो दफ़ो वाक़ई में पुछाणो थिए ऐं हिननि SSPs खे सम्झणु खपे त हींअर मतिलबु कई केसिस में पोइ कॾहिं कॾहिं पासो बणिजंदो आहे त पोइ नौकिरियूं वोकिरियूं सभु तेल थी वेंदियूं सभु कुझु तेल थी वेंदो आहे त अहिड़ो न करणु खपे कमु कंहिंजी बि वंघार में अचे ऐं अगरि हेठनि कयो आहे त पोइ उनखे ओन छो थी करे पुलिस लीडरशिप SSP या DIGs छो हुनखे ओन था कनि सो ॿिन्ही पासे चाहे बदीन जो वाक़ियो तव्हां ॾिसो या दादू जो ॾिसो पुलिसिंग इज़ अंडर सीरियस क्वेश्चन मार्क जो कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त ही पुलिस हिन जी क्रेडिबिलिटी छा रहिजी वञे थी सुभाणे को जेन्युइन एनकाउंटर थिए दादू में त केरु मञंदो जी हा आई डोंट नो असां वटि पुलिसिंग कॾहिं सुधरंदी
या कॾहिं सुधरंदी बि अलाए न। मुश्किल आहे। कादिर हुसैन जबरदस्त कल जेको कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए नादर हुसैन जमाली मुंहिंजे भाउ खे शहीद कयो वियो आहे। नादर हुसैन जमाली तव्हां सोशल मीडिया ज़रिए ॾिसो, हू हिकु ATF जो फाउंडेशन बि हुयो, पाण हू सोशल वर्कर हुयो, हिकिड़ो ज़ाती अना जे करे माना ॼाणायनि, हू हिकु सोशल वर्कर इंसान दोस्त हुयो, उनखे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए दादू पुलिस माना उनखे क़तल करे छॾियो आहे। असां उन जे लाइ मज़म्मत बि कयूं था ऐं असांखे आहे त असांखे इंसाफ़ खपे। जी ठीकु साईं। बिल्कुलु जमाली साहब, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग त कंहिंजी बि न थियणु खपे। ही हाफ फ्राए फुल फ्राए हिकिड़ी बकवास ॻाल्हियूं आहिनि। लेकिन हिते हिकिड़ी मिस्ट्री बि अची वई आहे दादू वारे केस में, त आख़िर छो? यस। छाकाणि त अञा वारिस बि जेको मूं टाइम ते ॾिठो पिए, उहो बि कुझु स्पेसिफिक ॻाल्हि न पिया कनि त आख़िर छो पुलिस इहो कमु कयो आहे। त पोइ वधीक हिन में हू जेको चए मिस्ट्री अची वञे थी त कंहिं इलाइक़े जे भोतार खे कंहिंखे परेशानी हुई हुन मां, जो पुलिस खां एतिरो वॾो कमु करायो वियो आहे। हाणे हू जेके रिपोर्टर्स जेके हुतां ॿुधाइनि पिया, हू त मतिलबु अगरि जांच थींदी त साबित थी वेंदो त हीअ एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग आहे। पर छो? इहा छा कॾहिं जांच में ॻाल्हि साम्हूं ईंदी? या इहे बि कई जेके राज़ आहिनि जिन ते कॾहिं पर्दो नथो हटिजे। हीअ बि इन माण्हू वीचारो मरी वियो, हाणे इन जी किसो बि इहे किसा पारीना थी वेंदो। त हाणे सिर्फ़ु हिकिड़ो मतिलबु कल्ह हुन न्याणी चयो हुते नौशहरो मां का ख़ातून हुई त मतिलबु हैशटैग नथी थियणु चाहे। त असां वटि हाणे इंसान जो मौत जेको आहे, हाणे कैलाश हुजे या हीअ नादिर जमाली हुजे, हीअ वीचारा हिकिड़ा इन्हनि जी जानियूं हली वञनि थियूं। नंढिड़ो पितकड़ो ॿारु नादिर जो, उहो वीचारो कीअं ज़ब्त करे ॻाल्हाए पियो पंहिंजे पीउ जे हिन क़तल ते। त हीअ बसि हिकिड़ा हैशटैग थी वञनि था। ऐं असांजी इंतिज़ामिया बि चए थी ठीकु आहे, ॿ टे ॾींहं हलंदो, पोइ तेसि ताईं किथे ॿिए हंधि सिंध में को गोड़ थी वेंदो, वरी इहो किसो पोइते थी वियो। पर हुन बचे खे त कॾहिं न विसरंदो न जो पीउ। त इहे ॻाल्हियुनि खे हिन ते ज़रूरु एक्शन थियणु खपे।